इमाम मुस्लिम पान सां गॾु ब नंढड़ा शहजादा पुटड़ा भी वठी निकितो हुया। उनके तो घुरायो वियो हो न, ख़त लिखी घुरायो वियो हो न, मुकाबले जे लाइ या जंग जे लाइ त न विया हा न। इमाम मुस्लिम पान सां गॾु ब शहजादा वठी वियो आहे। हिकिड़े जी उमिरि हुई 8 साल, उनजो नालो हो मुहम्मद, ऐं ॿिए जी उमिरि हुई 6 साल, उनजो नालो हो इब्राहिम। ॿई इमाम मुस्लिम जा शहजादा इमाम मुस्लिम सां गॾु हुया। ऐं जेॾीमहिल इमाम मुस्लिम खे शहीद कयो वियो ऐं संदन नाश मुबारक खे जसद पाक खे लड़कायो वियो ऐं कूफी ॾिसंदा वञनि पिया ऐं खिलंदा वञनि पिया। इमाम मुस्लिम जा ॿई नंढड़ा शहजादा जिन जूं सूरतूं शिकिलियूं ॾाढियूं सुहिणियूं मासूम चेहरा, 8 साल ऐं 6 साल जी उमिरि। हाँ? काज़ी शुरे कूफे जे अंदर जेको मुहिब अहले बैत हुयो, उन जे घर में इमाम मुस्लिम जा शहजादा ठहियल हुया। ऐं सिज लथो आ त कूफे जे गलियुनि में कूफे जे गवर्नर पढ़ो ॾियारियो आ, उबैदुल्लाह बिन ज़ियाद पढ़ो ॾियारियो आ त मुस्लिम जा 2 छोकरा किथे गायब थी विया आहिनि। जेको बि इन्हनि खे पनाह ॾींदो उनजो घर डहराए छॾींदुसि, उनजो सिर कलम करे छॾींदुसि। जेको उन्हनि खे पाण वटि लिकाईंदो उनखे कड़ी सज़ा ॾींदुसि, ऐं जेको उन नंढड़नि खे मूं वटि पेश कंदो उनखे माल माया इनाम ॾींदुसि। काज़ी शुरे जेॾीमहिल कूफे जे गलियुनि में इहो पढ़ो ॿुधो, इहो ऐलान ॿुधो त हिन जो हियां टुकी वियो त ज़ालिम छा ऐलान करायो आहे। इमाम मुस्लिम खे त शहीद कई, पर हिन नंढड़नि बच्चनि हिन जो ॾोह कहिड़ो कयो आहे? छा हिननि खे माराईंदो? काज़ी शुरे ॾके वियो ऐं ओॾी महिल उहे बचड़ा मानड़ी खाई ऐं अञा लेटिया हुया। काज़ी शुरे ॾिठो त ही ज़ालिम जेॾीमहिल ख़बर पइजी वेंदसि त हिननि बचड़नि खे बेगुनाह माराए छॾींदो। घरवारी खे चई त छोकिरनि खे उथारे आ, छोकिरनि खे उथारे आ, नंढड़ा आंदा विया। काज़ी शुरे उन नंढड़नि खे कच्ची निंड मां उथिया, मासूम बचड़ा, अञा इन्हनि खे इहा ख़बर न हुई त को असांजो बाबू शहीद थी चुको आहे। जेॾीमहिल काज़ी शुरे जे अॻियां शहजादा अचनि था, उन्हनि जे मथे ते हथ फेराइण लॻो ऐं उन्हनि खे मोहब्बत मां चुमियूं ॾियण लॻो, प्यार करण लॻो त नंढो भाउ इब्राहिम वॾे भाउ खे चई अदा अदा चई अदा जी, चई अदा ही जेके असांखे मथे ते हथ थो फेराए, असांखे राति जो निंड मां उथारे, शफ़क़त जा मथे ते हथ काज़ी फेराए रहियो आहे। असां बनू हाशिम में जॾहिं को यतीम थींदो आहे त उन यतीम खे ईअं मथे ते हथ फेराईंदा आहिनि। छा असां यतीम त न थी विया आहियूं? छा असांजो अबो त जुदा न थी वियो आहे जो हींअर राति जे वक़्त में काज़ी शुरे असांजे मथे ते हथ फेराए रहियो आहे? छा असां यतीम त न थी विया आहियूं? काज़ी शुरे अखियुनि में ॻोढ़ा अची वियसि, ज़ार ज़ार रोअण लॻो, चई पुट बच्चा, मां कहिड़ी ज़बान सां तव्हांखे ॿुधायां त तव्हांजो बाबो तव्हां खां विछड़ी वियो, तव्हांजो बाबो शहादत जो जाम पी वियो। जेॾीमहिल ॿुधऊं त हिन परदेस में असांजो अबो असां खां विछड़ी वियो, अम्मा जी जुदाई वरी अबे जो विछोड़ो, जेॾीमहिल मासूम बचड़नि ॿुधो उन्हनि जे लिंग ॾकण लॻा ऐं उन्हनि जे अखियुनि में लुड़कनि जी बरसाति वसी पई। काज़ी शुरे उन्हनि जे मथे ते हथ फेराए शफ़क़त कई ऐं चई त बच्चा,
हाणे अबो त तव्हांजो वियो पर ज़ालिम तव्हांजी तलाश में आहिनि। आउं चाहियां थो त तव्हांखे कंहिं न कंहिं सूरत में तव्हांजे अबाणे वतन मदीने पहुचाया। अगर मुझे घर में तव्हां शहादत माणे वियो त क़यामत जे ॾिहाड़े में मां मोहम्मद मुस्तफा जे अॻियां जवाब कहिड़ो ॾींदुसि? क़यामत जे ॾिहाड़े में जेकॾहिं ज़हरा साइण पुछे त मुंहिंजा बचड़ा मुंहिंजो घराणो काज़ी तुंहिंजे घर आयो तो छा हुनजी हिफ़ाज़त कई त मां उते कहिड़ो जवाब ॾींदुसि? बचड़ा आउं चाहियां तो तव्हांखे मदीने पहुचायां। अॼु राति जो हिकिड़ो काफ़िलो कूफे मंझां मदीने तयार आहे। पुट खे चई त पुट इन्हनि शहज़ादनि खे वठ ऐं जल्दी जल्दी हिननि खे कंहिं तरह सां लिकाए छपाए जीअं चौकीदार पहरेदार इब्न ज़ियाद जा सिपाही ॾिसनि न। हिननि बचड़नि खे कूफे जी जेका किले जी दीवार आहे उन खां ॿाहिरि टपाए ऐं पोइ फलाणे रस्ते सां राति मदीने जो काफ़िलो वेंदो। हिननि बचड़नि खे उन काफ़िले सां मिलाए छॾ त पंहिंजे अबाणे वतन पहुची वञे। जेॾी महिल काज़ी शुरे जो पुट शहज़ादनि खे वठी ऐं निकितो जीअं तीअं करे कूफे जे शहर मां ॿाहिरि कढियईं ऐं अॼु राति जो टाइम हुयो। हीअं काफ़िलो वञे पियो। छोकरनि खे चई पुट ओ इहो ॾिसो था इहो काफ़िलो डोड़ो इन काफ़िले सां वञी मिलो। इहो काफ़िलो तव्हांजे मदीने वेंदो। ईअं चई ऐं काज़ी शुरे जो पुट पोइते मोटियो। ही बचड़ा ॾिठो त काफ़िलो त वञे थो। पोयों डुकिया नंढड़ियूं नंढड़ियूं विखूं नंढड़ा शहज़ादा जेकी गुलाब जे गुलनि ते विखुन खाइण वारा हुननि छा कूफे जी पथरेली ज़मीन ते छा उन्हनि हलण न ॼातो हुयो। मुंहिंजा दोस्तो काफ़िलो त धूड़ उॾाईंदो हलियो वियो पर बचड़ा उते झंगल में अकेला रहिजी। मां तव्हांखे तारीख़ी वाक़ियो थो ॿुधायां। ॿुधो ऐं यज़ीद जा जेके अॼु हिमायती थिया आहिनि जेके यज़ीद खे अमीरुल मोमिनीन सॾनि था यज़ीद खे जन्नती सॾनि था ऐं यज़ीद जे उन लश्कर खे बेगुनाह साबित था कनि। इमाम हुसैन ऐं इमाम हुसैन जे घराणे खे माज़अल्लाह बाग़ी सम्झनि था। ॿुधो यज़ीदी किरदार ॿुधो ऐं हुसैनियुनि सां जेको ज़ुल्म थियो आहे उन जो दास्तान जी हिकिड़ी झलक तव्हांखे ॿुधाइण चाहियां। बचन वारो औलाद वारो ये दिल रखण वारो जे तव्हांजे अंदर में पत्थर पियल आहिनि त पोइ तव्हां ते मयार न आहे पर जे तव्हांजे अंदर में का दिल आहे ॿुधो मुंहिंजे महबूब जे बच्चन सां छा कुझु थियो। किथे मदीने जा माण्हू ऐं किथे कूफे जो जंगल शहर खां ॿाहिरि डोड़िया पर काफ़िलो निकिरी वियो। हाणे ऋण में उन जंगल में अकेलड़ा रहिजी विया। वञनि त काॾे वञनि दाह ॾियनि त कंहिंखे दाह ॾियनि। तव्हांजो ॾींहुं थियो सिज उभरियो त इब्न ज़ियाद जे सिपाहियुनि जो हिकिड़ो जथो ॻोल्हींदे ॻोल्हींदे उते अची पहुतो। ॾिठई त हे नींगरा हिन जंगल में पेर हुननि जा छिलजी पिया। पुछई त केरु आहियो छोकिरा केरु आहियो त हिननि ॾिठो त यतीमनि सां बिना पीउ वारे बच्चनि सां हर को रहम कंदो आहे तरस कंदो आहे। हिननि खे ॿुधायूं हक़ीक़त ॿुधायूं त इहे असां ते बाझ कंदा। चवण लॻा असां मदीने जा माण्हू आहियूं आले मुहम्मद आहियूं। असांजो अबो ॿुधो आहे त शहीद थी वियो
मुस्लिम जा यतीम बच्चा आयो घोड़न को लथा चीत तवा बागी लुटेरे मुस्लिम जा बच्चा हिते फिरी रहा है असा ताके गोली गोली बीठायो जी घोड़न तो लथा ते शहजादन के लपा टोड़न शुरू कर उन्हनि जा नरम नाजुक गल उन्हनि जे खून ख्वार दरंदन जे उन्हनि धक्कन हण सां खून खून थी विया उनके पकड़े रस्सुन में बधो छा मासूम गुलाब जा गुलड़ा उनके रस्सुन में बधी इब्न जियाद वट वठी आया इब्न जियाद हुकुम ॾिनो त इन्हनि खे जेल में रखो पर रस्सियूं मजबूत बधजो जैसी यजीद जो हुकुम अचे वो जीअं चवंदो चवंदो मारियो त मारींदासीं चवंदो छॾियो त छॾींदासीं तेसीं इन्हनि खे जेल में रखो हाणे ॿई बचड़ा उन जेल खाने जे अंदर हिक ॿिए खे भाकुर पाए रोन वेठा उन जेल जो जेको दारोगो हुयो दारोगो को रहम दिल माण्हू हुयो उन्हनि जो बच्चन जी इहा हालत ॾिठी कैफियत ॾिठी उन जे मन में बाज अची वई हया अची वियो दिल में तरस अची वियो जे पुटड़ा ए हाशमी घराणे वारो ए मोहम्मद मुस्तफा जा बच्चा हो तव्हांजो नुख मां सही नथो सघां हाणे जेल मां तव्हांखे कढां थो पर वधीक ॿी मां तव्हां सां मदद न करे सघंदुसि बाक़ी एतिरो कंदुसि मुंहिंजी मुंडी ॾियांव थो हितां काफ़िलो वञे थो कादसिया जो काफ़िलो आहे उन काफ़िले में तव्हांखे गॾाईंदुसि पोइ जॾहिं तव्हां कादसिया में पहुचंदो उते मुंहिंजो भाउ रहे थो मुंहिंजी ही मुंडी उनखे निशानी ॾिजो त उहो तव्हांखे हिफ़ाज़त ऐं सलामती सां मदीने शरीफ़ पहुचाए बचड़नि चयो त कंहिं त बाज कई कंहिंजे मन में त को रहम आयो रात जो ॿिन्ही शहजादनि खे कढियईं ऐं पंहिंजे भाउ जे हवाले कई त काफ़िलो कादसिया वारो जेको आहे उन में हिन बचड़नि खे शामिल करे छॾियो उनजो भाउ ला गर्ज़ माण्हू उनखे कढियईं जेल खाने मंझां ऐं ॿाहिरि कूफे जे ॿाहिरों जेको काफ़िलो कादसिया ॾे वञे पियो चई त पुट इहो काफ़िलो ॾिसो था इन में वञी शामिल थियो वरी बचड़ा डुकिया काफ़िले जे पुठियां तेसीं काफ़िलो हवा थी निकिरी वियो काफ़िलो निकिरी वियो ऐं इमाम मुस्लिम जा यतीम बचड़ा वरी साॻो कूफे वारो ऋण साॻो रेगिस्तान ऐं साॻी उहा जुदाई सारी रात ड्रोड़ंदा रहनि कॾहिं हेॾे ड्रोड़नि कॾहिं होॾे ड्रोड़नि पूरी रात गुज़री वई जेॾीमहिल रोशनी थी पिरह फुटी शहजादा ॾिसनि उन साॻी जाइ ते बीठा आहियूं जितां हलिया हुयासीं मुख़्तलिफ़ पासनि ॾे ड्रोड़ंदा रहिया वरी उथिया सिज उभरियो ॾिठनि त साॻी जाइ ते बीठा हाणे डिॼनि बि पिया त मतां को यज़ीदी अची वञे मतां को सिपाही अची वञे पोइ वञनि त काॾे वञनि न घर आहे न अझो आहे न को दिलदारी ॾियण वारो आहे इन हाल में इमाम मुस्लिम जा शहजादा हिक पासे विया त परियों हिकिड़ो पाणी जो चिश्मो नज़र आयो उते पाणी जे चिश्मे ते पाणी पीतऊं ऐं ॾिठो त उन पाणी जे किनारे ते हिकिड़ो पुराणो वण हुयो सुकल बोखर थियल उन जे विचों पोरो ख़ाली हुयो ॿई ॼणा उन पोर में अंदरि लिकी मथां को ज़ालिम ॾिसी न वठे अज़ीज़ान गिरामी हिकिड़ी बानी हुई जेका उन कूफे मज़ा निकिती उन चिश्मे तां पाणी भरण जे लाइ जेॾीमहिल माई पाणी पई भरे त पाणी में पाछूलो थींदो आहे न
पाछूलो वण जो ॾिठई त उन पोर में उनखे इंसानी ॿारड़नि जूं सूरतूं नज़र आयूं। माई वेझो वई त ही ॿारड़ा आहिनि, अंदर कीअं बीठा आहिनि। जेॾी महिल माई खे ॾिठऊं त हिक ॿिए में भाकुर पाए लिकण लॻा त मथां को ज़ालिम हुजे, मथां को वरी पकड़े, मथां वरी असांखे रसनि में न ॿधो वञे। माई चयो त बच्चा तव्हां केरु आहियो, छो था लिको, ॻाल्हाइनि न पिया, ॿुधाइनि न पिया। माई चयो त तव्हांजा सूरतूं ॾिसी मां सम्झी वई आहियां त तव्हां कूफे जा माण्हू न आहियो। मां सम्झां थी तव्हां इमाम मुस्लिम जा बच्चा आहियो, तव्हां जूं सूरतूं ॿुधाइनि थियूं त तव्हां मोहम्मद मुस्तफा जी आल आहियो। बच्चा दिलगीर न थियो, मूंखां डिॼो न, आउं तव्हां सां पंहिंजी अमड़ वारो प्यार तव्हांखे ॾियां थी, तव्हां मूंसां गॾिजी अचो। जेॾी महिल मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधूं त नंढड़ा निकिरी आया। पोइ हिन माई छा कयो, जो पंहिंजो रो जेको होसि न उन रे में उन्हनि खे ढकियईं ऐं लिकाए लिकाए तकिड़ो तकिड़ो खणी वई। जंहिंजी बानी हुई उहा जेका मालिकियाणी हिन जी, उहा अहल बैतनि जी हुबदार उन वटि खणी वई त अम्मा अॼु हे मदीने जा बच्चा आले रसूल अॼु असांजे घर में महिमान थिया आहिनि। माई अहल बैतनि जी मोहब्बत वारी हुई, बचड़नि खे भाकुर पातई, गल चुमी, उनखे गोद में विहारी। थी त शहज़ादा चवण लॻा त अम्मा अॼु तो असांखे अहिड़ो प्यार ॾिनो आहे जो असांखे असांजी अम्मा जीजल यादि अची वई आहे। जी बचड़ा तव्हां अमुन सां आयो ऐं आउं तव्हांजी ख़िदमत कंदसि ऐं आउं तव्हांजे लाइ पंहिंजो सिर बि ॾेई छॾींदसि। उन्हनि खे खाराई प्यारी, थकल हुया, रिण में हलिया, वीचारनि जा पेर छिलियल हुया, उन्हनि ते पटियूं ॿधई, उन्हनि खे गुस्ल कराए, उन्हनि खे ख़िदमत चाकरी करे, उन्हनि खे सुम्हारे छॾियो। ॾींहुं गुज़रियो, राति थी, उन माई जो मुड़ुसु राति जो देर सां आयो। ज़ाल पुछियुसि जो वॾी देर करे आयो आहीं, छाजे करे? चई त बाग़ी मुस्लिम जा पुट गुम थी विया आहिनि कूफे में, अलाए कंहिं उन्हनि खे पनाह ॾिनी आहे, किथे तरसियल आहिनि। इब्न ज़ियाद ऐलान कयो आहे त उनखे वॾा इनाम ॾींदुसि जेको उन्हनि खे पकड़े ईंदो। कल जेल खाने जो दारोगो जेको हुयो उन्हनि खे भॼाए छॾियो आहे, सो उन दारोगे खे बि इब्न ज़ियाद क़त्ल कराए छॾियो। हाणे बच्चनि जी ॻोल्हा में आहियूं। अॼु मां बि सॼो ॾींहुं रुलियो आहियां त इहे बच्चा मिली वञनि त मूंखे वॾा इनाम मिलंदा। माई जो ॿुधो त माई जा लिंग ॾकण लॻा। चई जे हिन खे ज़ालिम खे ख़बर पवे त ही त बच्चनि खे पकड़े वठंदो, ऐं जेकॾहिं बचड़ा मुंहिंजे घर मां पकड़िजी विया त क़यामत जे ॾियारे बीबी फातिमा ज़हरा जे अॻियां मां कहिड़ो जवाबु ॾींदसि। जेॾी महिल बचड़ा चवंदा त हिन माई त असांखे चयो हो त तव्हां मुंहिंजा बच्चा आहियो, मूंखे बच्चा करे रहाए, वरी असां सां ख़यानत कयईं त मां ख़ातून अतहर जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदसि। माई दिलि झले चवण लॻी त मुंहिंजा घर वारा तूं छाजे करे बच्चनि तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? तोखे ख़बर आहे त इब्न ज़ियाद अहल बैतनि जो दुश्मन आहे, तोखे ख़बर आहे त यज़ीद अहल बैतनि जो दुश्मन आहे, उन्हनि खून हारण, इमाम मुस्लिम जो खून उन्हनि हारे छॾियो आहे। हाणे तूं उन्हनि जे विच में छो थो अची ऐं अहल बैतनि सां तूं दुश्मनी छो थो रखी? क़यामत जे ॾियारे तूं मोहम्मद मुस्तफा जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदो?
घरवारी क़यामत में छा जवाब ॾिबो वो मां पाणे जवाब ॾींदुसि, पर मूंखे खुदा करे थी ये बच्चा मिलन त मां वॾा इनाम हासिल कया। माई मानी वानी खारायसि ऐं उनखे थधो करण जी कोशिश कई, पर ही उनजी माई जी हिकिड़ी ॻाल्हि न ॿुधई, न सम्झी, सुम्ही पियो। जेॾीमहिल रात जो पोयों हिस्सो थियो आहे ऐं ॿई शहज़ादा कमरे जे अंदर सुतल हुया, माई उन कड़ो बंदि करे कुर्फ लॻाए छॾियो, मथां ज़ालिम ओचितो उथे। जेॾीमहिल रात जो पोयों हिस्सो थियो त बचड़ा उथिया ऐं रोअण लॻा। नंढे भाउ वॾे खां पुछियो, दादा मोहम्मद छो थो रोई? अदा हींअर हिकिड़ो ख्वाब ॾिठो अथमि, ॾिसां थो त मिठे मोहम्मद करीम जी दरबार लॻी पई आहे, हुज़ूर जो ज़ियारत ऐं मूंखे दीदार थियो आहे, ऐं ॾिसां थो त मुंहिंजो बाबो इमाम मुस्लिम हुज़ूर जे अॻियां वेठो आहे। हुज़ूर पुछनि था, मुस्लिम तूं त आहे पर बचड़ा छो न अथई? बचड़ा किथे छॾे आए? बाबे साईं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, बस बाक़ी थोरी घड़ी जा महिमान आहिनि, उहे बचण वारा आहिनि। अदा मां सम्झां थो त हाणे असांजे बि शहादत जो वक़्तु वेझो अची वियो आहे। नानो साईं असांजे इंतज़ार में आहे। अम्मा खातून जन्नत के भी ॾिठो अथमि, उहा बि असांजे इंतज़ार में वेठी आहे। सम्झां थो त हाणे असांजे बि जुदाई जो वक़्तु ॼाण अची वियो। नंढो भाउ भाकुर पाए पियो चवे, दादा असां भला हिक ॿिए खे मरंदे कीअं ॾिसंदासीं? हिननि जो रोअण जो आवाज़ थियो, हू ख़बीस जागी पियो। ॿारनि जे रोअण जो आवाज़ थो अचे। ज़ाल चयो सुम्ही पो, सुम्ही पाड़े में को आवाज़ हूंदो? चई न पाड़े में न आहे, असांजे घर मूं अंदरों मूं आवाज़ ॿुधो। उथियो ऐं को औज़ार खणी ताले खे भॻई, ताले खे भॻई। हे चंड जहिड़ा सुहिणा बचड़ा हिक ॿिए खे भाकुर पायूं रोई रहिया आहिनि, ज़ार ज़ार रोअन बीठा। जी हाँ, मां तव्हांजे लाइ रुली रुली सॼो कूफे जी गली गली ॻोल्ही आहे, तव्हां दुश्मन मुंहिंजे घर में सुता पिया आहियो। इहे चई ऐं बचड़नि खे ज़ोर सां लपाटो हयईं। छा नरम नाज़ुक बदन ऐं छा हुन दरिंदे जा ज़ोरदार धक। चवण लॻा, चाचा भला असां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? असांजो को कसूर हुजे त ॿुधाए, असां तुंहिंजे को तोसां का ज़ुल्म या ज़्यादती कई हुजे त ॿुधाए। अड़े अदा ओ चाचा, जंहिंजो पीउ न हूंदो आहे उन सां त काफ़िर बि रहम कंदा आहिनि। बिना पीउ जे बचनि जी त हर को ख़ातिर मदारत कंदो आहे। तूं असां यतीमनि खे जो मारी थो, असां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो? तीअं ज़ोर सां धकाइण लॻो ऐं माई साम्हूं आई। ओ ज़ालिम ख़ुदा जे कहर खां डिॼ, ओ ज़ालिम अल्लाह जे ॾमर खां डिॼ। ज़ाल खे ज़ोरदार धको हईं त वेचारी वञी हेठि किरी ज़मीन ते बेहोश थी वई। हिन छा कयो जो रसियूं खणी ऐं ॿिन्ही शहज़ादनि जा हथ बि वधई, पेर बि वधई। ये मुंहिंजी ज़िबान, ये
कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़िबान मुझो कलम हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा वही करबल बण जी बाग़े इरम हिया मुझी ज़िबान मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़िबान मुझो कलम जेको नीमक खाई नेठ विढ़ियो जो नीमक खाई नेठ विढ़ियो सो यज़ीद वॾो बेहया बेशरम हिया मुझी ज़िबान हिया मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़िबान हिया मुझो कलम सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह। मुझा दोस्तों माई बेहोश थी वई हिन ज़ालिम बच्चन के रस्सियूं ॿधी हथ पेर काबू करे ज़ोर सां छिके रस्सियूं ॿधई चवण लगा चाचा भला ॿधी त तो पर होरियां त ॿध न पाण सुम्ही पियो पर ही बचड़ा उन रस्सियुनि में ॿधल सारी रात तड़पंदा रहिया। सुबुह थियो आ बचड़न के उथारी वो जेके रोंदे रोंदे बेहाल थी चुका हुया उन्हनि के जोर सां मारींदो धक हणंदो ईज़ाईंदो ऐं उन्हनि के पंहिंजे खच्चर जे मथां ईअं उछलायईं जीअं को सामान उछलाइबो आहे। छोकरा तैयार थियो अज तव्हां के फुरात जे किनारे कत्ल कंदुसि ऐं तव्हांजा सिर इब्न ज़ियाद जे अॻियां पेश करे मां वॾा इनाम हासिल कंदुसि। दोस्तो यज़ीदियुनि जो मतमए नज़र उन्हनि जो मक़सूद पैसो दौलत दुनिया तवंगरी बादशाही कुर्सी इक़्तिदार यज़ीदियुनि जो मंशूर हुयो हुसैनुनि जो मंशूर दीन इस्लाम कुरान नबी जी सुन्नत ऐं शरीयत मंशूर हुयो। मुझा दोस्तों शहीदन में वीचारनि शहजादन के ॿधल उन खच्चर जे मथां लेटाए ऐं केले हलण लगो खच्चर वठी फुरात जे किनारे आंदो थई ओ उहा पानी जेका बचड़न के वठी आई हुई ऐं माई के जेॾीमहिल होश आयो त ॿई मायूं ड्रोड़ियूं हिन फुरात जे किनारे पहुची वियूं हिन बि रस्सियूं खोले ऐं बचड़न के शहीद करण जो इरादो कयो आ
साॻियो ज़ाल साम्हूं अची वई, ओ मुंहिंजा घर वारा बचन ते तलवार हलाइण न ॾींदी साए। जो मूं त हिननि खे इएं चयो हुयो त तव्हां आल बैतन जी मोहबतदार आहियो। अॼु जेकॾहिं मुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं ही बचड़ा शहीद थी विया त ख़ातून जन्नत जी मयार मिलंदी, मदीने वारे साईं जो ॾोरापो मिलंदो। ओ ज़ालिम बंद कर पंहिंजी तलवार म्यान में हिन मासूम हाशमी बच्चन तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो। उहा पानी साम्हूं अची वई, घर वारी साम्हूं अची वई, उन्हनि ते तशद्दुद कयई, उन्हनि खे धक हयई, मारियई, चई त असां मरी वेंदियूंसीं पर बचड़नि खे इन्हनि जी हिफ़ाज़त कंदियूंसीं। मुंहिंजा दोस्तो, हिन ज़ालिम दुनिया जी लालच में अंधो थी वियो, ईमान निकिरी वियो, इस्लाम अंदर मां निकिरी वियो। छा कयई जो पहिरीं ज़ाल खे क़त्ल कयई त या रुकावट न हुजे। ज़ाल चयुसि ऐं मरंदसि, मौत क़बूल कंदसि, मोहम्मद मुस्तफ़ा जे बचड़नि जे लाइ ऐं पंहिंजी जान फिदा करे छॾींदसि। मुंहिंजा दोस्तो, उन्हनि ॿिन्ही खे क़त्ल करे पोइ फुरात जे किनारे ते ॿिन्ही शहज़ादनि खे साम्हूं आंदई त नंढो चवण लॻो त पहिरीं मूंखे क़त्ल कर, मां पंहिंजे अधे जो मौत ॾिसी न सघंदुसि। वॾे चयो अवल मूंखे मार, मां पंहिंजे नंढे भाउ खे खून में तड़पंदे ॾिसी न सघंदुसि। اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد، اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه अजमाइन। मुंहिंजा दोस्तो, जेको दुनिया जे अंध में, जेको दुनिया जे लोभ में अची वञे थो, उन जो इहो हाल थींदो आहे। उन जे अखियुनि ते पत्थर पइजी वेंदा आहिनि, उन जूं दिलियूं पत्थर खां वधीक सख़्त थी वेंदियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, हुन पंहिंजी कारवाई कई, बचड़ा तड़पंदा रहिया ऐं फुरात जो पाणी आले रसूल जे शहज़ादनि जे रत में रंगीन बणिजी वियो ऐं शहज़ादा वञी पंहिंजे नाने मोहम्मद जी बारगाह में पहुता। अरे दोस्तो, अॼु चवनि था यज़ीद बेगुनाह, अॼु चवनि था शिमिर बेगुनाह। मूंखे ॿुधाए त कहिड़े मुंहं सां तूं पाण खे मुस्लमान समझी थो, जो तूं यज़ीद जी हिमायत थो करीं, जो तूं इब्न ज़ियाद जी थो हिमायत करीं। असांजो ईमान आहे त नबी जे अहल बैतन जे दुश्मननि जे मथां अल्लाह जी लानत। जिंदाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कुरान जो फैसलो आहे, रब जे पाक कलाम जो फरमान आहे, इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरह। जेके अल्लाह खे ईज़ाइन था, जेके अल्लाह जे रसूल खे ईज़ाइन था, उन्हनि ते दुनिया में बि अल्लाह जी लानत आहे, आखिरत में बि उन्हनि ते अल्लाह जी लानत आहे। वअद्द लहुम अज़ाब मुहीना, ऐं उन्हनि जे लाइ वॾी ज़िल्लत वारो, ख्वारी वारो अज़ाब रब ठाहे तयार करे छॾियो।